दौड़ मां ख़बर ॾींदा हलो त टाउन कमेटी दौड़ जे वाटर सप्लाई फेज़ 2 ते चोरी वारो मामलो डीएसपी दौड़ निसार अहमद वसाण जी कोशिशुनि सां पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो हुए। जवाबदारनि जी निशानदही ते चोरी थियल ट्रांसफार्मर जा कोयल बि नवाबशाह मां बरामद कया विया आहिनि, जॾहिं त ज़रिन मौजूद जवाबदारनि पारां कुझु ॾींहं अॻु लाथल यासीन बिरोई जे ट्रांसफार्मरनि जी चोरी बि क़बूल करे वरिती आहे। होॾां ॿिए तरफ़ शहर में केतिरनि ई ॾींहंनि खां पाणी जो बहिराण पैदा थी वियो आहे। शहर जो चवणु आहे त डीएसपी दौड़ निसार अहमद वसाण जी कोशिशुनि सां जवाबदार बि गिरफ़्तार थिया, चोरी बि बरामद थी वई, पर टाउन कमेटी दौड़ जी इंतजामिया अञा ताईं पंहिंजा वाइदा पूरा न आहिनि कया। धरणे दौरान टाउन इंतजामिया पारां मीडिया जे साम्हूं चयो वियो हो त हाणे ई धरणे खां पोइ ट्राली ते ट्रांसफार्मर मोकिले शहरनि खे पाणी फराहम कयूं था, पर इन ॻाल्हि खे 3 ॾींहं गुज़रण बावजूद बि टाउन इंतजामिया शहरनि खे पाणी फराहम करण लाइ के बि कदम नाइन खया। सोमरो 3D वॉलपेपर एंड पीवीसी पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के पीवीसी वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड पीवीसी पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।